मुझे पीरी प्यारन के मुझे पीरी प्यारन के मुझे दिलवारन के खुशखबरी घर वेठे ईद जूं मुबारकूं ॾियो पंहिंजनि प्यारनि खे पंहिंजे नाले ऐं तस्वीरनि सां वीडियो ठारायो कयो विश पंहिंजनि सियासी अॻुवाणनि सरदारनि ऐं अज़ीज़नि ऐं दोस्तनि खे हाणे ई राब्तो कंदा अमानुल्ला खोसो 0308296945 ऐं व्हाट्सअप नंबर भी इहो ई आहे FM न्यूज़ चैनल ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ FM न्यूज़ चैनल ते अवी हाणे ई राब्तो करे सघो था पंहिंजनि तस्वीरनि सां पंहिंजनि प्यारनि खे कयो विश ईद जूं मुबारकूं ऐं सालगिरह शादी ब्याह वग़ैरह जे लाइ भी ख़ासि स्पेशल पैकेज असां वटि मौजूदु आहे।